नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त एडमिरल अमजद खान न्याज़ी पाक नेवी जी 22वीं चीफ जी हैसियत सां ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। नेवी हेडक्वार्टर PNS ज़फ़र में पाक नेवी जे कमान वारी तब्दीली जी पुरवकार तकरीब थी, जंहिंमें आला शख़्सियतनि शिरकत कई है। एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी एडमिरल अमजद खान न्याज़ी के पाक नेवी जी कमान जूं ज़िम्मेवारियूं हवाले कयूं। तकरीब खे ख़िताब कंदे हेड्रियल एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी चयो त असां सिक्योरिटी समेत ॿिनि चैलेंजनि के मुंह ॾिनो है। असां 3 सालनि दौरान ख़ते में केतिरनि ई चैलेंजनि के मुंह ॾिनो है। असां पाक नेवी के वधीक बेहतर बणाइण जे लाइ पुरज़म आहियूं। 4 चीनी फ्लेटिंग ईंदड़ 2 सालनि दौरान पाक नेवी में शामिल थींदा। PNC पाकिस्तान नेवी जो हिस्सो बणिजी वियो आहे। ग्वादर में बहरिया अड्डो क़ाइमु कयो पियो वञे। तरमीम ट्रेनिंग सेंटर कराची खां ग्वादर मुंतक़िल कयो वियो आहे। एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याज़ी जो तारुफ़ एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याज़ी 1985 में पाक नेवी जे ऑपरेशन ब्रांच में कमीशन हासिल कई। एडमिरल मोहम्मद अमजद खान न्याज़ी आर्मी कमांड एंड स्टाफ कॉलेज क्वेटा, नेशनल डिफेंस सिक्योरिटी इस्लामाबाद, बेजिंग यूनिवर्सिटी चीन मां ग्रेजुएट आहे ऐं हू केतिरनि ई कमांड स्टाफ उहिदनि ते कमु करण जो वॾो तजुर्बो रखे थो। खेसि बिलाल इम्तियाज़ मिलिट्री ऐं सितारा बसत सां बि नवाज़ियो वियो। भारत सां हलंदड़ तकरार दौरान एडमिरल अमजद खान न्याज़ी हिन पाकिस्तानी सामूंडी ॿेड़ी जी कमांड कई हुई, जंहिं पाकिस्तानी सामूंडी हदनि में भारतीय आबदोज़ जो पतो लगायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।